अॼु असां एहसास किफ़ालत सेंटर खोरवा में मौजूदु आहियूं, जिते अॼु बि सभनि जी तइदाद में मर्द तोड़े औरतूं मौजूदु आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेके डिवाइसूं टे डिवाइसूं हलनि पियूं, लेकिन उन्हनि में अञा ताईं जेको सो डिवाइसनि जो चवणु आहे त उहे जेके उनजी केश न पहुती आहे ऐं माण्हू जेको SOP खे मुकमल नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। हिते कंहिं माण्हू खे मास्क पातल न आहे। माण्हू जेके सभिनी जी तइदाद में तव्हां पस मंज़र में तव्हां ॾिसी सघो था त माण्हू दरनि ते जेको सो बीठल आहिनि ऐं गॾोगॾु केतिरा ई माण्हू जेको सो हिन निटण उस में वणनि जी छां में तोड़े जेको सो हिन मैदान ते मेले वांगुरु जेको सो घुमंदे फिरंदे नज़र था अचनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिते SOP खे मुकमल नज़र में रखी उन ते अमल कराए हिते जेके मुस्तक़ माण्हू आहिनि उन्हनि खे पैसा ॾेई फ़ारिग़ कयो वञे। कैमरामैन सुमाली मलाना गॾु मियां मीर चांडियो, सिंध TV न्यूज़ खोरवा।